अस्सलाम वालेकुम। जुम्मो मुबारक सभिनी खे। रंगन में शाम में तव्हां सभिनी खे सलाम ऐं दुआ ऐं हिक ॿिए खे हमेशह पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। ऐं जुमे जो ॾिहाड़ो आहे अॼु ऐं सभिनी खे ख़बर आहे त जुमे जे हवाले सां असां वटि प्रोग्राम कीअं हूंदो आहे। नात हूंदा आहिनि ऐं आलिम साहब हूंदो आहे, नात ख़्वान हूंदा आहिनि जेके नात ॿुधाईंदा आहिनि ऐं आलिम साहब हूंदो आहे जेको जुमे जी फज़ीलतुनि ऐं हदीसुनि जे बारे में असांखे ॿुधाईंदा आहिनि। सो अॼु जो प्रोग्राम जेको आहे उहो सभिनी जो पसंदीदा प्रोग्राम आहे। अॼु मतिलबु पूरा असांजा 5 ॾींहं हूंदा आहिनि पर 4 ॾींहंनि खां वधीक जेको घणो ॾींहुं पसंदि कयो वेंदो आहे उहो जुमे जो ॾींहुं पसंदि कयो वेंदो आहे। ऐं ॾिसो जुमे जो ॾींहुं बि पसंदि कयो वेंदो आहे ऐं उहे बि जुमो सभिनी खे पसंदि आहे छो जो जुमे जी राति या जुमो उन ते को बि कमु अगरि शुरूआति करणी हूंदी आहे त असांखे आलिम चवंदा आहिनि त तव्हां जुमे जी राति या वरी जुमे ते स्टार्ट कयो त तव्हांजो कमु जेको आहे उहो आसानी सां थी वेंदो ऐं बरकत हूंदी आहे उन कम में। का बि ख़ैरात करणी हूंदी आहे त माण्हू कोशिशि कंदा आहिनि त जुमे जी राति कनि या वरी जुमे ते कनि या को ख़त्मो कढणो हूंदो आहे त बि जुमे जी राति ते या वरी जुमे ते या का मिठी शइ विराइणी हूंदी आहे त बि कोशिशि हूंदी आहे त या जुमे ते या वरी जुमे राति ते। सो जुमो त आहे ई लाइक ईद जो ॾींहुं ऐं मुस्लमाननि जे लाइ हीउ ॾींहुं उहो आहे जेको नंढा हुजनि वॾा हुजनि पोड़ा हुजनि पका हुजनि सभु नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं मस्जिद जो रुख़ कंदा आहिनि। मस्जिदुनि में रौनक लॻल हूंदी आहे जुमे जे ॾींहुं। हूअं त 5 ई वक़्त जेके नमाज़ी आहिनि जेके सचे ईमान सां वास्तो रखनि था उहे त वेंदा ई वेंदा आहिनि ऐं उहे घर में नमाज़ न आहिनि पढ़ंदा उहे मस्जिद में भले उन्हनि खे केतिरो बि कमु हुजे पर मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़ंदा आहिनि। पर जुमो उहो ॾींहुं आहे जेको हर कोई मतिलबु पंहिंजो कारोबार दुकान जेको जो जंहिं शोबे सां तालुक़ु रखे थो पंहिंजी जॉब मतिलबु सभु उन टाइम ते क्लोज़ थी वेंदी आहे शयूं। ऐं जुमे जी नमाज़ ते तव्हां ऑफिसिस में वेंदव त तव्हांखे केर बि न मिलंदो ऐं ॿुधण में तव्हांखे ईअं ईंदो आहे त सभु जुमे नमाज़ पढ़णु विया आहिनि। या कंहिं शॉप ते वेंदा आहियो शॉप बंदि हूंदो आहे त शॉपकीपर जेको आहे उहो जुमे जी नमाज़ ते हलियो वेंदो आहे। सो जुमो उहो ॾींहुं आहे जंहिंखे ईद जो ॾिहाड़ो लाइक कयो वेंदो आहे ऐं जीअं ईद ते जुमे जे ईद जी नमाज़ जे करे मस्जिदुनि में रश हूंदी आहे या जिन महिल माण्हू निकिरंदा आहिनि त लॻंदो आहे त वाक़ई अॼु ईद आहे त जुमो बि उहा ई ॾेख ॾींदो आहे जॾहिं माण्हू नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदा आहिनि या नमाज़ जे लाइ वेंदा आहिनि त लॻंदो आहे वाक़ई में त ॼण ईद हुजे। सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम आपी कैसी हो? मैं बिल्कुल ठीक हूँ। रूज जुमा मुबारक, कैसी हो? खैर मुबारक, आपको भी बहुत बहुत मुबारक हो, पूरी टीम को मुबारक हो। खैर और मुबारक। सुनाओ आपकी तबीयत कैसी है, आप कैसी हो और टीम वाले सब कैसे हैं? सब ठीक है, मैं भी ठीक हूँ, अल्लाह का शुक्र, सब ठीक ठाक। आप बताओ आपकी तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, आप सबकी दुआओं से मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूँ। माशाल्लाह, और हमारी दुआ भी है कि आप बिल्कुल ठीक रहे। अच्छा रोज नात बताओगी? अल्लाह आपी मुझे नहीं आती। और नात सुनाना नहीं आती? मेरे पास सुनो, आज नोमी भाई का बर्थडे है तो हैप्पी बर्थडे नोमी अच्छा भाई। अल्लाह पाक आपको हमेशा खुश रखे, आप हमेशा कामयाब रहो, अपने नेक कामों में कामयाब रहो, मेरी दुआ हमेशा आपके साथ है। अच्छा थैंक यू रोज, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं अॼु नोमान जो बर्थडे आहे, नोमी मक़सद नोमान, पूरो नालो जेको आहे उहो नोमान आहे, नोमान अली किंग असां वटि आहे। उनजो जेको आहे अॼु बर्थडे आहे असांजो क्यूट सो कैमरामैन आहे ऐं इन खां अलावा जेको आहे भाउ आहे असांजो ऐं हमेशह चिड़ाईंदो रहंदो आहे, सभिनी सां मस्ती मज़ाक कंदो आहे छो जो हुनजी जेको आहे नेचर ई अहिड़ी आहे। सो बहरहाल नोमी जे लाइ खोड़ सारी बेस्ट विशिस ऐं खोड़ सारी दुआऊं ऐं मां इहो ई चाहींदसि त जेको जेको कॉल करे त नोमान जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं करे छो जो उहो जेको नेचर वाइज़ तमामु सुठो आहे। अलाह साईं उनखे शक्ल सूरत इलाही सुठी ॾिनी आहे पर नेचर बि उनजी तमामु सुठी आहे। सो बहरहाल जेको आहे जुमो आहे, जुमे जे हवाले सां तव्हां ख़बर आहे, प्रोग्राम जो थीम तव्हां सभिनी खे ख़बर आहे, नात हूंदा असां वटि, नाज़ ख़ान हूंदा, आलिम साहब हूंदो जेको असांखे ॿुधाईंदो ऐं तव्हां खोड़ सारा सवाल बि करे सघो था जेके तव्हांजे ज़हन में हुजनि या कंहिं बारे में पुछी सघो था त पुछी सघो, ख़्वाबनि जी ताबीर पुछा कंदा कयो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांखे चयो वेंदो आहे त जेके ॾींहं जा ख़्वाब हूंदा आहिनि उहे एवं ई हूंदा आहिनि, मतिलबु शैतानी ख़्वाब हूंदा आहिनि, उन्हनि जी काई माना जेका आहे न आहे हूंदी त छा वाक़ई में ईअं सही आहे या न, इहो बि पुछंदासीं। ऐं गलो मुंहिंजो अञा बि सेट कोन थो थिए यार, छा कयां। ऐं मां सेट करण जी एॾी कोशिशि कयां थी पर थिए कोन थो ऐं ज़्यादा मेडिसन ते मां हो न कंदी आहियां, मतिलबु घणियूं दवाऊं
मां खाइण पसंदि कोन कंदी आहियां, न खाईंदी आहियां। आदत बि थी वेंदी आहे न वरी तव्हांखे त माना रुगो तव्हां दवा ते था हलो पिया। सो इहा आदत घटि हुजे त बहितर आहे। मतिलबु को घणो मसलो हुजे त ठीकु आहे, तव्हां मेडिसिन वठो, पर जेको आहे अवॉइड कंदा कयो। कॉल आहे असां वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी भेण दियज़रा, तव्हांखे लख लख जुमे जूं मुबारक हुजनि। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मौला अली मदद। ख़ैर मुबारक भाउ, तव्हांखे बि मुबारक हुजे। कीअं आहियो बगन भाउ? अल्लाह जा एहसान, तव्हां भेण जी दुआउनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। भेण ख़ुशि आहे न भेण? अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे। अॼु तव्हांजी कॉल लॻी वई आहे, तव्हां सेकेंड कॉल तव्हांजी लॻी आहे। वॾी महिरबानी, अल्लाह कुर्ब करे छॾियो। अॼु वरी तव्हांखे ॿुधायां थो हमदा, पर दुआ में हमदा तव्हांखे, भाइरनि खे, सिंध जे माण्हुनि खे। ठीकु आहे, ओके। ॿुधायां भेण जी? जी जी बिल्कुलु ॿुधायो। या खुदाया मुंहिंजी सुहिणी सिंध खे तूं शाद कर। आमीन। हे बगन बेवस ढकण जी तूं कबूल फरियाद कर। प्यार चैनल केतियन खे, प्यार चैनल केतियन खे तूं सदाया आबाद कर। या खुदाया मुंहिंजी सुहिणी सिंध खे तूं शाद कर। मुंहिंजी सुहिणी सिंध जा हिन माण्हू सभु सबा जहिड़ा, कुर्बन भरिया महिमान नवाज़ी मोतीअ जहिड़ा मरवड़ा। मुंहिंजे मारुनि खे तूं मौला, मुंहिंजे मारुनि खे तूं मौला गमन खां आज़ाद कर। हा खुदाया मुंहिंजी सुहिणी सिंध खे तूं शाद कर। ही दुआऊं ऐं सदाऊं करे बगन जूं तूं कबूल। मेड़ थई मौला अली ऐं मेड़ थई सुहिणो रसूल। मुंहिंजी भेणो अज़रा खे ऐं मुंहिंजे भाऊ साहड़ खे तूं सदा कामयाब कर। या खुदाया मुंहिंजी सुहिणी सिंध खे तूं शाद कर। प्यार चैनल केतियन खे तूं सदाया आबाद कर। या खुदाया मुंहिंजी सुहिणी सिंध खे तूं शाद कर। थैंक यू वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी बगन भाउ। ऐं तमामु सुठी दुआ जेका आहे उहा तव्हां पढ़ी ॿुधाई। ऐं दुआऊं ॾिसो कहिड़े बि तरीक़े सां माण्हू ॾेई सघे थो, चाहे उहा दुआ कंहिं बेत जे हवाले सां तव्हां ॾियो, या हिक ॿिए खे हमेशह पंहिंजी दुआ में यादि बि रखंदा कयो। ऐं ॾिसो एतिरी महिनत सां केरु दुआ लिखे थो वरी ॿुधाए थो त इहा ई कामयाबी हूंदी आहे, इहो ई प्यारु हूंदो आहे। सो तमामु सुठो लॻो बगन ढकण भाउ पाडरे खां असांखे कॉल कई ऐं तमामु सुठो जेको आहे असांखे बेत जे ज़रिए हिकिड़ी दुआ ॾिनी। दुआऊं त हमेशह ॾींदा आहिनि, पर तमामु सुठो लॻो। सो बहरहाल जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे प्रोग्राम जो हवाले सां। सो हिन वक़्तु कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ। जी जी कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। मिठल भाउ जुमो मुबारक हुजे। खैर मुबारक, तव्हांखे लख लख वाधायूं जुमे मुबारक जूं। खैर मुबारक, खैर मुबारक। जी मिठल भाउ। मां बि तव्हां कॉल करे रहियो आहियां। असर जी नमाज़ जी तयारी आहे, अल्लाह जे घर मां कॉल करे रहियो आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह। दुआ में यादि रखिजो पूरी टीम खे, मूंखे। अल्लाह साईं तव्हांखे आबाद कंदो। तव्हांजे चैनल खे कुझु दोस्त में हाफ़िज़ परवेज़ तिलणो आहे, तव्हांजो डायरेक्टर आहे मोहम्मद ताहिर पवार आहे, मीर शेख आहे ऐं करीब शेख आहे, उनखे सलाम। वालेकुम सलाम। ऐं हिकिड़ो नात जो तल यादि आहे, नात शरीफ़ तव्हांखे ॿुधाया थो। बिल्कुलु ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी, कुंज वल रखावे गाणी थी, मदीने खां जॾहिं। यादि आई न? माशाअल्लाह माशाअल्लाह। अदा
मेहरबानी। जेको तव्हां दोस्त आहे साईं आहे हुनखे सलाम हुजे, अस्सलाम वालेकुम चवां हुनखे। वालेकुम सलाम भाउ, वालेकुम सलाम। थैंक यू भाउ, थैंक यू मिठल भाउ कॉल करण जे लाइ। ऐं जेको आहे खोड़ सारियूं दुआऊं ॾियूं उन बि, ऐं मां ऐं मुंहिंजी टीम जेको आहे इलाही सचमुच इलाही ख़ुशी थींदी आहे। सभु एतिरियूं दुआऊं ॾींदा आहिनि, सभु एतिरो प्यारु कंदा आहिनि, एतिरी मोहबत कंदा आहिनि सभिनी सां, चाहे उहो सहार भाउ हुजे, चाहे आबिद हुजे, चाहे मां हुजां, चाहे असांजा जेके कैमरामैन आहिनि, जिन जो ॾिसो महिनत जेका हूंदी आहे न उहा हर कंहिंजी नज़र ईंदी आहे। सभिनी जी महिनत आहे, न सिर्फ़ु असां टिनि जी आहे बल्कि पूरी टीम आहियूं। त पूरी टीम में असांजा कैमरामैन जेके आहिनि उहे ई आहिनि जिन जे ज़रिए कैमरा जी अखि सां तव्हांखे जेको आहे असां तव्हां ताईं पहुचंदा आहियूं। सो बहरहाल वॾी महिरबानी दुआऊं ॾियण जी। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण याली मदद। मौला अली मदद अंसार भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? सब ख्याल लॻो पियो आहे, जीअं पिया कराची गुलशन अदीद में। तूं ॿुधा ख़ुशि आहीं मुंहिंजी भेण? बिल्कुलु ठीकु भाउ, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। जी भाउ। जुमो मुबारक हुजे वधीक। ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजे। महिरबानियूं महिरबानियूं, ख़ैर मुबारक। अदी मां तव्हांखे नात ॿुधाईंदुमि। जी जी बिल्कुलु ॿुधायो। रब जाणंदे हुसैन जाने, रब जाणंदे हुसैन जान, देख तू मेरा आसरा मंगले दुआ। रब जाणंदे हुसैन जाने, रब जाणंदे हुसैन जाने, मेरे नसीबां विच लिखी नहीं औलादे, कीती हुसैन मेरी झोली आबाद। जी अदी माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू भाउ, थैंक यू, जज़ाकल्ला। वॾी महिरबानी कॉल करण जी। ऐं तमामु ख़ूबसूरत नात ॿुधायो तव्हां अंसार भाउ। ऐं जुमो आहे, जुमे जे हवाले सां जुमे जो थीम जेको आहे प्रोग्राम जो सभिनी खे ख़बर आहे। ऐं असां सां आलिम साहब हूंदा, नाज़ ख़ान बि हूंदा, ऐं तव्हां पाण बि नात ॿुधाए सघो था जीअं सभई ॿुधाइनि पिया। ऐं जुमे जे हवाले सां इहो मां चवंदसि त जुमे जी तयारी बि कंदा कयो बाक़ाइदा। न सिर्फ़ु नात ॿुधाईंदा कयो पर हदीसूं बि ॿुधाए सघो था तव्हां, को बि किसो ॿुधाए सघो था। ऐं इन में ईअं थींदो त ॾिसो जीअं असां रोज़ जनरल नॉलेज जा सुवाल रखंदा आहियूं त चवंदा आहियो त इंफॉर्मेशन पहुचे थी, या जंहिंखे कुझु नथो अचे या कंहिंखां सुवाल विसरी थो वञे त उनजो जवाबु ओसी ताईं पहुचंदो आहे, इंफॉर्मेटिव प्रोग्राम लॻंदो आहे। त जुमे जे हवाले सां थोरी तयारी कंदा कयो, कुझु हदीसूं ॿुधाईंदा कयो, कुझु जेको आहे अगरि नात वग़ैरह ॿुधायो था त थोरो अगरि हदीसुनि ते ईंदव त वधीक सुठो लॻंदो। छो जो आलिम साहब त असां सां हूंदा आहिनि, उहो त असांखे ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खां असां कहिड़ो बि क्वेश्चन कयूं त उन्हनि जो आंसर उहो ज़रूरु ॾींदा आहिनि, पर कॉलर्स ॿुधाईंदा त वधीक सुठो लॻंदो। कॉल आहे, कॉल आहे, कॉल न आहे। ऐं कॉल करण जो तरीक़ो जेको आहे उहो वरी ॿुधाए छॾियां हिकु दफ़ो त जेको आहे अॼु मूंखे टॉपिक न लॻल आहे त तॾहिं मां बार बार पुछां पई त कॉल आहे या न। सो बहरहाल जॾहिं कॉल कयो टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ करे छॾंदा कयो, म्यूट करे छॾंदा कयो, या वरी बंदि करे छॾंदा कयो। छो जो तव्हां ख़बर आहे त जॾहिं तव्हां टीवी जो वॉल्यूम ऑन करे छॾींदा आहियो त वरी पोइ कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे। कॉल ताईं ॻाल्हि ॿोल न थी सघंदी, कम्यूनिकेशन न थी सघंदी आहे, सिग्नल्स मसइलो थींदो आहे, जंहिंजे करे तव्हांजी कॉल जेका आहे उहा कटिजी वेंदी आहे या वरी कटणी पवंदी आहे, छो जो आवाज़ु सही न आहे पहुची सघंदो, डबलिंग थींदी आहे। इन जे करे कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो बंदि करे छॾंदा कयो, म्यूट करे छॾंदा कयो, या वरी ऑफ करे छॾींदा कयो। सो ऐं केर बि जिथां बि कॉल करे पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मेंशन कराईंदा कयो। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मां दुआ थी कयां हैदराबाद वारी, आप ही कीअं ठीकु आई? मां बिल्कुलु ठीकु, दुआ। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? जुमो मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि जुमो मुबारक। ख़ैर मुबारक। जी दुआ। आप ही कीअं, तबियत ठीकु अथव? अल्लाह जो शुक्र, दुआ। तव्हां ॿुधायो ठीकु ठाक आहियो? जी जी, ऐं भाले गुल खे सलाम, जे मूंखे ॾाढो यादि कंदो आहे। वालेकुम सलाम, उन्हनि जे तरफ़ां। जी दुआ, छा ॿुधाईंदव? आप तव्हां बि मूंखे यादि कंदा आहियो, मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे, आप सच में एॾी ख़ुशी थींदी आहे। वॾी महिरबानी। ऐं मां पंहिंजे सभिनी कॉलर्स खे यादि करण जी कोशिशि कंदी आहियां। दुआ छा ॿुधाईंदव? नात ॿुधाईंदव? छा ॿुधाईंदव? जी जी, मां नात ॿुधायां थी। बिल्कुलु ॿुधायो। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसूरो गुलन में जी गुल गुलाबी आसूरो गुलन में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में
हेलो हेलो वाह महिरबानी दुआ नात ॿुधाइण जे लाइ ऐं तमामु सुठो नात ॿुधायो तव्हां वॾी महिरबानी तव्हां कॉल कई ऐं जेतिरे क़दुरु तालिक़ आहे नालो खणण जो त मूंखे जेतिरे हद ताईं नाला यादि हूंदा आहिनि ऐं कोशिशि कंदी आहियां त सभिनी जा नाला खणी सघां सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलूं था ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक रंगन वारी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार ऐं सभिनी खे जुमो मुबारक हिन वक़्तु असां कॉल ते आहे होश मोहम्मद था वेलकम कंदासीं उन्हनि खे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भेण छा हाल आहे ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र भाउ जुमो मुबारक ख़ैर मुबारक तव्हांखे हुजे तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह बहितरीन मूं असल में तारीफ़ करण जे लाइ छाकाणि जुमे जो ॾींहुं हूंदो आहे काफ़ी असीं सभु जेको आहे रिलैक्स थी करे फैमिली सां गॾु टाइम स्पेंड कंदा आहियूं जेके बि वर्क कनि था हाफ डे हूंदो आहे फैमिली सां गॾु तव्हांजो प्रोग्राम ॾिसी करे ॾाढी ख़ुशी पई थिए अहिड़ा प्रोग्राम या अहिड़ो फ्राइडे जे ॾींहुं हिकिड़ो तव्हां मखसूस कयो आहे जंहिं जुमे जे हवाले सां नात बि थी था वञनि ॼण हिकिड़ो मिलाद थी थो वञे ॾाढो बहितरीन इहो तव्हां जेको बि कॉन्सेप्ट सोचियो आहे ॾाढो ज़बरदस्त मां चयो अदियारनि खे चवां तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह बहितरीन केटीएन त हमेशह न्यू ट्रेंड आणींदी रहंदी आहे काफ़ी असांजो पुराणो चैनल आहे असां सिंधियुनि जो बिल्कुलु भाउ उन हवाले जी 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 वॾी वॾी महिरबानी तव्हां पाण कुझु ॿुधाईंदो नात को हमद जी नात को हमद ॿुधाईंदो तव्हां पाण जी मूंखे नात हमद बसि यादि न आहिनि बसि प्रोग्राम जी तारीफ़ करणी हुई बसि लुत्फ़ वठूं पिया ॿिया जेके कॉलर्स आहिनि उन्हनि जा नात ॿुधूं पिया तव्हांजो आवाज़ नॉलेज कुझु फराहम कयूं पिया जेकर ॿुधूं पिया तव्हां कुझु ॿुधायो पिया नात ॿुधूं पिया चलो भाउ तव्हांजे प्रोग्राम जी तारीफ़ करणी हुई ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो माशाल्लाह महिरबानी भाउ महिरबानी थैंक यू सो मच थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ होश मोहम्मद भाउ कॉल कई ऐं जेको आहे जीअं मां पहिरियां चयो त जुमे वारे प्रोग्राम जे हवाले सां सभिनी खे पसंदि आहे सभिनी खे वणंदो आहे ओवरऑल त सभई ॾींहं तव्हांखे रंगनि में शाम जा वणंदा आहिनि पर जुमो अहिड़ो ॾींहुं आहे जेको सभिनी खे वणंदो आहे सुठी ॻाल्हि हुननि चई त हिकिड़ो महफ़िल नात जीअं असां पढ़ाईंदा आहियूं या मीलाद कराईंदा आहियूं उहो माहौल थींदो आहे सो बहरहाल असां सां जेको आहे आलिम साहिब बि गॾु आहिनि नात ख़ान बि गॾु आहिनि असां सां आलिम साहिब गॾु आहिनि अल्लामा मुजीबुर रहमान हाशमी कादरी असां सां गॾु शामी कादरी सॉरी गॾु आहिनि सो असां उन्हनि खे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम वॾी महिरबानी तव्हां हमेशह जेको आहे असांजे प्रोग्राम में ईंदा रहिया आहियो उनजे लाइ वॾी महिरबानी ऐं अॼु बि तव्हांखे दिलि सां वेलकम कयूं था उनखां पोइ असां वटि जेका नाज़ ख़्वान आहे उहा बि हमेशह असां वटि ईंदी रहंदी आहे असां वटि असां सां गॾु आहे शाइस्ता आदिल उनखे बि असां जेको आहे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कैसी हैं ठीक है अल्हम्दुलिल्लाह मालिक का करम तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी आहियो अच्छा आलिम साहिब आहिनि त असां उनखां सवाल कंदासीं सवाल आहे त हिन महीने जूं ख़ासि ॻाल्हियूं ऐं या जेके त्योहार हूंदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ही महीनो रजबुल मुरजब जो महीनो आहे ऐं हिन महीने खे वलीअ जो महीनो अलीअ जो महीनो ऐं नबीअ जो महीनो चयो वेंदो आहे वलीअ जो महीनो इन करे जो हिन महीने में मोहम्मद हसन संजरी अल मारूफ़ मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाहि ताला अलैह जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे चिश्ती सिलसिले जो वॾो दरवेश आहे वॾो पीर आहे उन जे करे ऐं 13 रजब ते हज़रत सैयदना अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम जी विलाद जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे उन जे करे हिनखे अलीअ जो महीनो चयो वेंदो आहे ऐं 27 रजब ते आका करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे मेराज नसीब थी उन जे करे नबीअ जो महीनो चयो वेंदो आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु जीअं 6 रजबुल मुरजब आहे ऐं इंडिया में अजमेर शरीफ़ जे इलाइक़े में हज़रत सैयदना ख्वाजा ग़रीब नवाज़ मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाहि ताला जो उर्स मल्हाए पियो वञे त उन हवाले सां हीअ बि हिकिड़ी त्योहार आहे ऐं उन खां अलावा जीअं हीउ महीनो आहे हिन में हज़रत इमाम बाक़िर रज़ी अल्लाह ताला जो पहिरियों रजब ते उन्हनि जो ॾिहाड़ो अचे थो 3 रजब ते हज़रत सैयदना अवैस करनी रज़ी अल्लाह ताला जो ॾिहाड़ो अचे थो अहिड़े हवाले सां 6 रजबुल मुरजब ते हज़रत सैयदना मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाहि ताला जो ॾिहाड़ो अचे थो 13 रजब ते हज़रत सैयदना अली मुर्तज़ा जो ॾिहाड़ो अचे थो वरी अॻिते हलूं त 15 रजब ते इमाम सादिक रज़ी अल्लाह ताला जो ॾिहाड़ो अचे थो 22 रजब ते हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला जो ॾिहाड़ो अचे थो अहिड़े हवाले सां 25 रजबुल मुरजब ते हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला जो ॾिहाड़ो अचे थो ऐं 27 रजबुल मुरजब ते हज़रत सैयदना इमाम जुनैद बगदादी रहमतुल्लाहि ताला जो ॾिहाड़ो अचे थो ऐं 27 रजब ते आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे मेराज बि नसीब थी त हूअं ई पूरो महीनो बाबरकत आहे इन में बुज़ुर्गान दीन जो उर्स थींदो आहे ऐं उन हवाले सां असांखे कोशिशि करणु घुरिजे त रोज़ा बि रखण जी बि असां पाबंदी कयूं त हिन महीने में अगरि केरु रोज़ो रखे थो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमानो आहे जंहिंजो मफ़हूम आहे त जेको हिकिड़ो रोज़ो रखे थो उनखे पूरे साल जो सवाबु मिले यानी ईअं सम्झ त हुन पूरे साल रोज़ा रखिया आहिनि हिकिड़ो रोज़ो रखण जी एतिरी बरकत हिन महीने में कहिड़े ॾींहं ते बि कहिड़े ॾींहं ते बि अगरि हिकिड़ो रोज़ो रखी त हुनखे पूरे साल जा सवाबु मिलंदो यानी पूरे साल गोया त हुन रोज़नि में गुज़ारियो आहे
सुभान अल्लाह माशाल्लाह। अच्छा गुस्ल त सभिनी खे ख़बर आहे तरीक़ेकार, पर जेको सुन्नती तरीक़ो आहे उहो पुछंदासीं त सुन्नती तरीक़ो कहिड़ो आहे गुस्ल जो? गुस्ल में हिकिड़ो हूंदो आहे त जनाबत थींदी आहे, यानी गुस्ल फ़र्ज़ हूंदो आहे, उहो हुजे या नॉर्मल गुस्ल करणो हुजे त उनजो तरीक़ो इहो आहे त माण्हू जीअं गुस्ल खाने में वञे, पंहिंजा कपिड़ा वग़ैरह लाहे करे पोइ हथ धोए। हथ धोइण खां बाद वरी उहा नजासत वारी जॻह हुजे या जेको बदन आहे, बदन जो हिसो साफ़ु करे हिसो धोए। उन खां पोइ जीअं नमाज़ लाइ वज़ू कबो आहे ईअं ई नॉर्मली वज़ू करे, वज़ू करण खां पोइ वरी 3 चकर हिन सीधे तरफ़ पाणी हारे, 3 चकर खाॿी तरफ़ पाणी हारे, उन खां पोइ जिस्म ते हल्को हल्को पाणी हारे ऐं पाणीअ खे जीअं मलबो आहे पाणी खे मले, उन खां पोइ साबुण वग़ैरह हणे, उन खां पोइ एतिरो पाणी हारे जो हुनजो वार जेको आहे उहो आलो थी वञे। वरी अगरि जे हू शावर ते थो वञे त पोइ उन में ज़रूरी न आहे त हू पूरो वज़ू करे, अगरि वज़ू करे त सुठी ॻाल्हि आहे, न त हू डायरेक्ट शावर खोले ऐं पंहिंजे जिस्म खे सही धोई थो छॾे। उन खां पोइ अगरि हू गुरड़ी करे थो, नक में पाणी विझे थो त उनजो गुस्ल अदा थी वेंदो। अहिड़े हवाले सां जेको माण्हू स्विमिंग पूल में अगरि विझणु चाहे थो त डायरेक्ट स्विमिंग पूल में हली वियो, पोइ आख़िर में वरी हू गुरड़ी कयईं, नक में पाणी विझई ऐं सॼे जिस्म खे हिकिड़ो हथु हणी छॾियईं त हू गुस्ल हुनजो अदा थी थो वञे। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भा, केरु किथां का? ब्लॉक की मां मोहम्मद अमीन खुशो ॻाल्हायां। जी अदा वेलकम कयूं था भा, कीअं आहियो? ठीकु आहियो? जुमो मुबारक। खैर मुबारक, खैर आहे भेण? अल्लाह जो शुक्र भा। जी भा, कुझु पुछणु चाहींदव या नात ॿुधाईंदव, हम्द ॿुधाईंदव? हेलो, आवाज़ कटिजे पियो भा तव्हांजो, छा पिया चओ? थैंक यू भा। ऐं शायदि थोरो सिग्नल्स जो मसइलो हुयो, भा सां कुझु चवणु चाहे पियो पर सिग्नल कटिजी वियो। अच्छा अॼुकल्ह तलाक आम थी वई आहे, बल्कि वधी वई आहे, त इन खां जेको आहे बचण जो कहिड़ो तरीक़ो आहे या इन जे करे छा करणु खपे? छा तलाक जेका आहे उहो जाइज़ आहे? तलाक त जाइज़ कंहिं सूरत में थी वञे ऐं कंहिं सूरत में नाजाइज़ बि थी वञे, कंहिं सूरत में वाजिब बि थी वञे। बहरहाल तलाक ॾियणु गुनाह आहे ऐं जेको हिकिड़ी मजलिस में 3 चकर तलाक ॾिए त इहो तलाक ॾियणु जेको आहे उहो नाजाइज़ आहे, हराम आहे। यानी उहा मतिलबु जाइज़ बि आहे, पर अगरि हू पंहिंजो रिश्ते खे ख़तमु करे थो पर अलाह ताला उन सां नाराज़ थिए थो। ऐं जेको वाजिबु हूंदो आहे, वाजिब जूं कुझु सूरतूं हूंदियूं आहिनि त उन में कुझु मजबूरियूं हूंदियूं आहिनि, उनजे करे इंसानु जेको आहे तलाक ॾींदो आहे। पर हिकदमि 3 तलाक़ूं ॾियणु जेको आहे इहो इस्लाम में हराम आहे। छो त अगरि तलाक ॾियणी आहे त उनजा हिकु स्टेप आहिनि, त हिकिड़ो चकर तलाक ॾिनई, उन खां पोइ वरी कुझु अरसो गुज़रे थो त उहो अगरि जे अपनाइणु चाहे थो त अपनाए सघे थो। वरी अगरि हुनजा कुझु मामलात आहिनि, हू ॿियो चकर तलाक ॾियणु चाहे थो त ॿियो चकर तलाक ॾिए, वरी थी सघे हू मुलाक़ात थी वञे। कुझु जज़्बात में अची करे घणा माण्हू तलाक ॾेई छॾींदा आहिनि ऐं कुझु सम्झंदा आहिनि त असां गुस्से में तलाक ॾिनी, त गुस्से में तलाक ॾिए या मज़ाक में तलाक ॾिए, तलाक थी वेंदी आहे। बहरहाल तलाक खां बचिजे ऐं इहो वॾो हिकिड़ो रिस्क हूंदो आहे, हिकु इंसान जो बंधन हूंदो आहे उहो टुटी पवंदो आहे। उनजे करे कुझु अहिड़ा मामलात ईंदा आहिनि जंहिंजे करे इंसानु अलहदगी चाहींदो आहे त उन में वॾनि खे इन्वॉल्व करे, वॾनि खां फ़ैसिलो कराए। फ़ैसिलो करण खां बाद अगरि मामिलो बिल्कुलु ई न संभलिजे त पोइ आख़िरी स्टेप इहो तलाक जो हूंदो आहे। पर घणा माण्हू जज़्बात में अची करे फौरी तौर ते तलाक ॾेई छॾनि त इहो तलाक न ॾियणु घुरिजे। अच्छा इहो स्टेप जेको माण्हू खणंदा आहिनि फौरन, जीअं तव्हां चओ त तलाक ॾेई था छॾनि, कुझु सोचनि नथा, त उहो उन माण्हू ते गुनाह आहे, भले पोइ उन जी जेका ॿी धुर आहे भले उहा ॾोही हुजे त बि न। उन मर्द खे अगरि प्रेशर ॾींदा ऐं उनखे थ्रेट्स कंदा, धमकियूं ॾींदा उनखे हवाले सां, त पोइ त हू मजबूर थी करे हिकिड़ी तलाक ॾिए। हिकिड़ी तलाक सां बि इहो तलाक थी वेंदी अगरि जे मिलाप न थिए। हुन 3 चकर तलाकूं ॾियण सां पोइ वरी तलाक मुग़लिज़ा चवंदी आहे, उनजूं कुझु क़िस्मूं आहिनि। उनजे करे बहितर इहो आहे त माण्हू 3 तलाकूं न ॾिए। अगरि जे मामलात सफ़ा गंभीर आहिनि तॾहिं माण्हू हिकिड़ी तलाक ॾेई करे अलॻि करे सघे थो। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। तमामु प्यारो भाउ असांजो सां लाइन ते आहे, अलीगुल भट्टी भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चलो सॼी टीम खे तव्हांखे जुमे जो ॾींहुं मुबारक हुजे। खैर मुबारक भाउ, तव्हांखे मुबारक। हाल में दिन साहब खे मुंहिंजे तरफ़ों जेको आहे सलाम ऐं अदीजन खे जेके नात खान उन्हनि खे सलाम। थोरो करे अॼु मां आलम साहब खां जेको आहे हिकिड़ा नंढड़ा 2 सुवाल कंदुमि। हिकिड़ो त जेको आहे सो तव्हांजी इजाज़त खपे। हिकु सुवाल त इहो, छो त काफ़ी मां मतिलबु दीन जे बारे में असां आलमन ॿुधी चुका आहियूं त मूं ज़बानी का भेण न हूंदी आहे, पर मां आलम साहब खां इहो ज़रूरु पुछंदुमि त जेका असां सचे नफ़्स सां ऐं हीअ भेण जो हुनखे दर्जो ॾियूं था ऐं सॼी ज़िंदगी असां हुन में का लालच नथा रखूं, उनजे मथां को
तोहमत थो हणे त उन जे लाइ आलिम साहिब जी छा कमेंट आहिनि। ऐं ॿियो जेको आहे इहो सुवाल मां कंदुमि आलिम साहिब, जंहिं वक़्तु असां बाज़ारि निकिरंदा आहियूं त असांखे फ़क़ीर अहिड़ा नाला विझंदा आहिनि इमामनि जा, हुसैन जा, रसूल जा, पाकनि जा, ऐं असां वटि कॾहिं न ॾियण जी उन्हनि खे था ॾुखाइनि। उन्हनि जे लाइ असां वटि छा तरीक़ो आहे, छा उन अख़्तियार कयूं त उहे अहिड़ा नाला वठंदा आहिनि जेके असां ॿुधी उन्हनि खे मसइलन मायूस करणु मुनासिब न सम्झंदा आहियूं। एतिरी ॾियण जी ताक़त बि न हूंदी आहे असां में। सही, ठीकु आहे भाउ। ही इन ते थोरो रोशनी विझनि। ऐं ॿियो अलाह अहमदल्ला ही अॼोको प्रोग्राम तमामु फर्स्ट क्लास, तव्हांजी भाभी जेको आहे कौसर गुल ॿुधे वेठी हुई, ॿार मुंहिंजा गुज़र सभिनि जे लाइ अॼु जुमे मुबारक। आलिम साहिब को दुआ जी निगाह रखंदुमि, ख़ासि करके मुंहिंजे लाइ करे, छो त मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु रहंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे। आख़िर में सभिनि खे कालरनि खे, अरूज भेण खे, सभिनि खे बदरबा खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि सलाम वालेकुम भेण। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। आख़िर में या अली मदद भेण। मौला अली मदद। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग अली गुल भाउ। अच्छा, सवाल तव्हां ॿुधा हिननि जा। पहिरियों हुयो धीउ ऐं या भेण असां कंहिंखे अगरि दिलि सां कयूं था त वरी कोई तोहमत लॻाईंदो आहे त उनजे लाइ छा करणु खपे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरें त मां भाऊअ खे सलाम अर्ज़ु कंदुसि त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। ऐं ॿियो साईं दुआउनि लाइ चयो त अलाह ताला हुनजे घर बार में जान माल में इज़त आबरू में ईमान में बरकत अता फ़रमाए। तोहमत जे हवाले सां त आहे त तोहमत कंहिंखे न ॾियणु घुरिजे। तोहमत जे हवाले सां हराम आहे, जीअं बोतान आहे, तोहमत आहे, इहो सॼो हराम आहे। हराम कम खां बचणु घुरिजे। कंहिं बि औरत ते, कंहिं बि नियाणीअ ते तोहमत बिला वजह न हणिजे। ऐं ॿियो भाऊ अर्ज़ु इहो कयो त फ़क़ीर जेके आहिनि, फ़क़ीर जे हवाले सां इहो आहे त ॾिसो मिसाल जे तौर ते मां अगरि कंहिंखे चवां त मां इमाम हुसैन जो वास्तो ॾियां थो, तूं हिन खॾ में किर या हिन गटर में किर, त छा उहो इंसानु खॾ में या गटर में या कंहिं अहिड़ी शइ ते किरंदो? कोन किरंदो। चवंदो तूं चरियो थियो ई अजीब ग़रीब ॻाल्हियूं थो करी। अॼुकल्ह असांजे दौर में इमामनि जो नालो खणी करे अलाह जो वास्तो ॾेई करे ख़ैरात वठनि था त इंसानु पाण सोचे त हीअ जेके हिकिड़े क़िस्म सां धंधो बि था कनि, पंहिंजो कारोबार बि था कनि ऐं जेका सो पैसा वठनि था ऐं इमाम जो नालो खणनि था, त उन सूरत में त न ॾिए। पर हिकिड़ो कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि सफ़ेद पोश हूंदा आहिनि जेके घुरंदा न आहिनि, पर महसूसु थींदो आहे त हिननि खे ॾियणु घुरिजे, हिननि खे ॾियणु घुरिजे, त उन्हनि खे ॾियणु घुरिजे। त उन हिसाब सां माण्हू पंहिंजे क़रीब में मिटनि माइटनि में ॾिसे, पंहिंजे पाड़े वारनि में ॾिसे त केरु ग़रीब आहे उनजी मदद करे। पर अॼुकल्ह जेको हिन पेशो ठाहियो आहे, पेशे वारा जेके फ़क़ीर आहिनि उनखां बचणु घुरिजे। भली उहो कहिड़ो बि वास्तो हुजनि, अगरि तव्हांजी दिलि गवारा नथी करे, तव्हांजी दिलि मुतमिन न आहे त हीअ ग़रीब न आहे, हीअ सिहतमंद आहे, पर पोइ बि मूंखे तंग थो करे इमाम जो नालो वठी करे, त तव्हां हुनखे रुपयो बि न ॾियो। छो त इहे अगरि पैसा वठनि था, इहे हिकिड़े क़िस्म सां पंहिंजो अंगारो था वठनि। उन हिसाब सां सुभाणे जहन में इनखे अज़ाब मिलंदो। जेके फ़क़ीर न आहिनि ऐं पैसा था वठनि, सुभाणे जहन में उनखे जेका अज़ाब मिलंदो। त उन करे माण्हू कोशिशि करे त अहिड़नि फ़क़ीरनि खे पैसा न ॾिए, ख़ैरात वग़ैरह न ॾिए, अहिड़नि सफ़ेद पोश माण्हुनि खे ॾिए ऐं जिथे दिलि मुतमिन थिए उते माण्हू उनखे पैसा ॾिए। अच्छा, निकाह जे हवाले सां असां पुछंदासीं, पर कॉल आहे, कॉल वठंदासीं पहिरीं, उन खां पोइ सुवाल आहे असांजो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु। ख़ालिद भाउ, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माना अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। मौलवी साहब जिन बि आया आहिनि, जी हाफ़िज़ साहब जिन आया आहिनि न अजी? जी जी बिल्कुलु। उहो हिकु जो सुवाल आहे साईं को माना पुछंदासीं। जी जी अदा। नंबर पहिरियों आहे त छा अॼु क़बर वारा असांजा सॾ ॿुधनि था? अच्छा, हिकिड़ो सुवाल इहो आहे। हा। ॿियो सुवाल आहे त क़यामत जे ॾींहुं हर इंसानु अलाह जे अॻियां हाज़िर थींदो ऐं मुस्लमान क़बरनि मां उथंदा। अच्छा। छा गैर मुस्लिम जेके माना मरण खां पोइ किन खे पाणीअ में लोड़ियो थो वञे ऐं के साड़िया वञनि था, उहे किथां उथंदा? ठीकु। टियों, ऐं उहो कहिड़ो नबी आहे जेके अलाह सां ईअं कर्त में कुहायो आहे ऐं छाजे करे? कहिड़ो नबी आहे जेके कर्त में माना काराईअ में माना हिकिड़ो कर्त थींदो आहे न, उन्हीअ खे माना कुहायो वियो आहे। अच्छा। ऐं माना छाजे करे, कहिड़े माना वजह जे करे? ठीकु आहे, ठीकु आहे। इहे सुवाल साईं मूं पुछिजो अदी। जी बिल्कुलु पुछंदासीं। तव्हां पाण कुझु ॿुधाईंदो, नात हमद? न अदी, मूंखे यादि कोन्हे, ॿिए दफ़े ॿुधाईंदासीं। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, को मसइलो कोन्हे को। ऐं सवाल इनशाला पुछंदासीं। पर पहिरियों मुंहिंजो जेको सवाल हुयो। हेलो जी जी। हा दा, ॿियो कुझु चवणु चाहींदो? जो कॉल डिस्कनेक्ट, हाणे कॉल डिस्कनेक्ट थी, मूंखे लॻो पहिरीं थी वई। सो बहरहाल वॾी महिरबानी ख़ालिद भाउ। अच्छा, निकाह जे हवाले सां असांजो आलम साहब खां सवाल हो त निकाह सुन्नत आहे, त उनजी सही जेका उमिरि आहे उहा छा आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। निकाह सुन्नत मुबारक आहे
आका करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो अन निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी निकाह मुंहिंजी सुन्नतुनि मां आहे, जेको मुंहिंजी सुन्नत ते अमल न कंदो उहो असां मां न आहे। त अगरि केरु शख़्स चए त मूंखे शादी करणी न आहे त उहो इन वईद खां बचे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त उहो असां मां न आहे, यानी त पोइ उहो मुस्लमान न आहे। जेको अगरि सुन्नत खे तहक़ीर करे या सुन्नत खे उहो सम्झे न या शादी जेकी सुन्नत मुबारका आहे, निकाह जेको सुन्नत मुबारका उनखे न मञे त उहो मुस्लमान ई न आहे। त निकाह करणु घुरिजे, सुन्नत मुबारका हुआ उन सुन्नत ते अमल करणु घुरिजे। ऐं सुन्नत इहा हुआ त माण्हू जीअं बालिग़ थिए त पोइ हू पंहिंजो मामलात ॾिसे त हू अगरि बालिग़ आहे ऐं हू एतिरो कुझु करे सघे थो जो पंहिंजी घरवारीअ जो पेट पाले सघे थो, उनखे नान नफ़को यानी उनजो घर रिहाइश उनखे ॾेई सघे थो, उनखे खाइण पीअण जा मामलात करे सघे थो, त हू निकाह करे जाइज़ आहे। त निकाह जूं बि कुझु सूरतूं आहिनि। निकाह जाइज़ हूंदो आहे, कॾहिं कॾहिं निकाह जेको आहे हराम हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं निकाह जेको आहे उहो लाज़मी करणु हूंदो आहे। त हाणे हराम कॾहिं हुआ जॾहिं हू नान नफ़को न ॾिए, यानी घर बि रिहाइश बि उन वटि न हुजे या हू उनखे मानी न खाराए सघे, त पोइ हू निकाह करे फासंदो, त उन सूरत में जेका निकाह हराम आहे, त निकाह न करे। ऐं निकाह जाइज़ तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसानु एतिरो कुझु कमाए करे जो हू पंहिंजी घरवारी जो पेट पाले ऐं उनखे रिहाइश वग़ैरह ॾेई सघे, त पोइ जाइज़ आहे उन में माण्हू कोशिशि करे त निकाह करे। पर हींअर अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे फितन दौरु लॻो पियो आहे, वालदेन खे खपे त हू पंहिंजे बचड़नि जा निकाह जल्दी कनि, शादियूं वग़ैरह जल्दी कनि, छो त बुरी सोबत बि आहे, इंसानु बुरी सोबत में वञे थो गुनाहगार थी थो वञे, त उन हवाले सां जल्दी निकाह करे ऐं पंहिंजा मामलात। अच्छा, निकाह जे हवाले सां ॿियो सवाल आहे त हिकिड़ा माण्हू त निकाह करे वरी छॾे ॾींदा आहिनि, मतिलबु रुख़सती न आहिनि कंदा, त छा उहो मतिलबु ॾोह में शुमार आहे या ठीकु आहे? जॾहिं तव्हांजी दिलि चए तॾहिं तव्हां रुख़सती करे सघो था? जॾहिं तव्हां दिलि चवे तव्हां रुख़सती करे सघो था, निकाह करे उनखां पोइ तव्हांखे जॾहिं 2 साल 3 साल 10 साल को मसइलो न आहे, जाइज़ आहे। अच्छा अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवाल आहे त शादियूं सभु कंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जे निकाह जी बि ॻाल्हि हले पई त वलीमे जी बि ॻाल्हि कंदासीं। त वलीमो घणनि ॾींहंनि खां ताईं करण सां सुन्नत जो वधीक सवाबु मिलंदो आहे? छो त माण्हू इन में शादी खां वधीक वलीमे जे लाइ ख़ुशि हूंदा आहिनि इलाही। तव्हां ॿुधो हूंदो त वलीमो सुन्नत मुबारक आहे ऐं सुन्नत मुबारका में इहो आहे त जेकी सुहागरात जंहिंखे चवंदा आहिनि, जंहिंखे शबे उरूसी बि चवंदा आहिनि, सुहागरात बि चवंदा आहिनि, त सुहागरात खां बाद 2 ॾींहं ताईं हुनजी मोहलत हूंदी आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हू पंहिंजी अहिड़ी दावत जो एहतमाम करे ऐं उनखे वलीमो चवे त उहो वलीमो चवराईंदो आहे। घणा माण्हू वलीमो न कंदा आहिनि, घणा माण्हू वरी वलीमे खे बोझ सम्झंदा आहिनि, त उन में इहो बि आहे त हिकिड़ो घोटु हूंदो आहे, जॾहिं उहो घोटु थींदो आहे पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं दावतुनि जो सिलसिलो शुरू थींदो आहे। हुनखे वलीमो न आहे करिणो, पर अगरि दावत शुरू थी थिए, मिसाल पंहिंजो भाउ दावत थो करेसि या पंहिंजो चाचो दावत थो करेसि, त हू चाचे खे या मामे खे कंहिंखे बि चई सघे थो त तव्हां जेकी दावत कयो था उनखे वलीमो चयो, हा वलीमे जे नाले ते कयो, त तव्हां मुंहिंजो वलीमो था कयो त मूंखे सवाबु मिलंदो, तव्हांखे बि सवाबु मिलंदो, तव्हां मुंहिंजो वलीमो था कयो, त उन हिसाब सां वलीमो सुन्नत मुबारका बि आहे। ऐं 2 ॾींहंनि जो पीरियड हूंदो आहे, यानी सुहागरात हूंदो आहे, सुहागरात खां पोइ जेके अमृतसरी जा मामलात उन खां पोइ माना सम्झ शुक्राने जे तौर ते हाणे 2 ॾींहं जे अंदरि अंदरि हू जेको आहे अहिड़े दावत जो एहतमाम करे, कुझु ग़रीबनि खे, कुझु मिटनि माइटनि खे घुराए करे उनखे मानी खाराए, त उनखे वलीमो चवंदा आहिनि। मतिलबु वलीमे जो सवाबु आहे। जी, बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो न आपी? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अनीता, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जुमो मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे जुमो मुबारक ऐं शाइस्ता आपी खे बि जुमो मुबारक। ख़ैर मुबारक। ऐं अंकल जेको आया हुनखे बि जुमो मुबारक। मां नात ॿुधाइणु चाहींदमि। बिल्कुलु ॿुधा। ऐं सवाल रखंदा कयो न जुमे जुमे ते बि को इस्लामी सवाल जवाब त हलनि था न पिया अनीता? पोइ बि कालरनि खां पुछण लाइ वियो आहे। ठीकु आहे कंदासीं। तव्हां ॿुधायो नात। मां अमर जे शान में नात ॿुधायां थी। अमर खां दुआऊं घुरंदासीं, सभिनी खे डेडिकेट कंदमि सम्झो। ओके, ठीकु आहे। जी जल मां गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे, आयल मां गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे, देर न लावञा दिल भर दे, मीर मदीने वारे देर न लावञा दिल भर दे, मीर मदीने वारे दे, आयल मां गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे, मिठड़ी अमा तुंहिंजी सदा क़बूल कंदो है खुदा, मिठड़ी अमा
तुंहिंजी सदा क़बूल कंदो है खुदा जी जलमा गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे हाल अनीस जो हीनो थई पुॼण जो अर्ज़ु निमाणो है हाल अनीस जो हीनो थई पुॼण जो अर्ज़ु निमाणो थई जी जलमा गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे देर न लावञा दिल भर दे मीर मदीने वारे दे आयल मां गुरु का दुआ देर न लावञा दिल भर दे अमा। थैंक यू अनीता, थैंक यू, वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। अच्छा शाइस्ता असां सां गॾु आहे, त शाइस्ता खां असां ख़ूबसूरत नात ॿुधंदासीं। जी शाइस्ता। दिल ठिकाना दिल ठिकाना ठिकाना दिल ठिकाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना ठिकाना दिल ठिकाना दिल ठिकाना मेरे हुजूर का है जलवा खाना खाना जलवा खाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना के नेमतें सब वो ही खिलाते हैं हाँ नेमतें सब वो ही खिलाते हैं दाना 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 मेरे हुजूर का है दिल ठिकाना ठिकाना दिल ठिकाना मेरे हुजूर का है जलवा खाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना। इस नात का बहुत ही प्यारा ये शेर। रोज़े महशर जो बख्शवाएगा हाँ रोज़े महशर जो बख्शवाएगा वो बहाना बहाना वो बहाना मेरे हुजूर का है वो बहाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना। जिक्र शामिल नमाज में देखो हाँ जिक्र शामिल नमाज में देखो पंजे गाना हाँ पंजे गाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना ठिकाना दिल ठिकाना मेरे हुजूर का है दिल ठिकाना। सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह। अच्छा आलिम साहब खां पुछंदासीं त दाज जे हवाले सां जंहिंजे करे अॼुकल्ह जा माउ पीउ या घर वारा
पंहिंजी धीउ जी शादी लाइ सोचनि था त वरी ॾाज जो बि ज़िक्र अची थो वञे ऐं ॾाज जे करे माण्हू घणा परेशान बि आहिनि त असुल जेको असांजो इस्लाम छा थो ॿुधाए त हिकु छोकिरी खे हिकु पंहिंजी धीउ खे न्याणी खे केतिरे हद ताईं ॾाज ॾियणु घुरिजे हिकु कॾहिं चवंदा आहिनि त भई तव्हांजी जेका हैसियत आहे उन मुताबिक़ ॾियो कॾहिं चवंदा आहिनि त ॾियणु ज़रूरी आहे कॾहिं चवंदा आहिनि ज़रूरी न आहे त सही छा आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सही इहो आहे त जेको हस्ब इस्तिताअत हुजे जेको वालदेन सोचीनि त असां पंहिंजी न्याणीअ खे ख़ुशीअ सां ॾियूं त उनखे जहेज़ चवंदा आहिनि ॾियाज चवंदा आहिनि ऐं इन ते को बि वालदेन ते लाज़मी न आहे त तव्हां हेतिरो न हेतिरो ॾियो ठीकु आहे न छो त हू पंहिंजी बचीअ जी धीउ जी परवरिश कई आहे हुननि हिकु उमिरि थी वई आहे हुन परवरिश कई आहे हाणे शादीअ जे जहिड़ा मामलात अचनि था त हुननि ते को बि लाज़िम न आहे शरीयत जे तरफ़ां हुन ते को बि लाज़िम न आहे त तव्हां हेतिरो न हेतिरो ॾियो या तव्हां उधार वठी करे तव्हां छोकिरीअ खे ॾाजो ॾियो सूद ते तव्हां सूद वठी करे तव्हां जेका सो छोकिरीअ खे ॾाजो ॾियो वालदेन ते लाज़मी न आहे जेतिरो ख़ुशीअ में ॾेई सघनि था जेतिरो बि ॾियनि हिन में ॿिन्ही तरफ़ मामलात हूंदा आहिनि घणा चवंदा आहिनि त जेका सो ॾाज हिकु लानत आहे ऐं ॾाज जे करे छोकिरियूं वेठियूं आहिनि त वरी कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके कंहिं आम निमाज़ी माण्हूअ खे कंहिं दरवेश माण्हूअ खे या को थोरो घणो कमाइण वारो माण्हू आहे उनखे छोकिरी ॾियण बि पसंदि कोन्ह कंदा आहिनि चवंदा गवर्नमेंट जी ड्यूटी हुजे गाॾी हुजेसि बंगलो हुजेसि पोइ उन में उहे घणा माण्हू छोकिरी तरफ़ां बि जेका सो मायूस थी वेंदा आहिनि ऐं घणा माण्हू अहिड़ा लालची हूंदा आहिनि जेके ॾाज जे करे ई शादी कंदा आहिनि त हीअ अमीर छोकिरी आहे हेतिरो ॾाजो खणी ईंदी त असां हिन सां शादी पंहिंजे छोकिरे जी करायूं त इन ॿिन्हिनि तरफ़ जेका सो अगरि ॾिठो वञे माशरे में इहो हिकिड़ो नासूर आहे त ॾाज जेको आहे उहो ख़ुशीअ सां जेको वालदेन ॾेई सघनि ऐं माइट जेके पंहिंजे छोकिरे जी शादी कराइनि त उहा कंहिं नियत सां न त ॾाज यको मिलंदो या छा या अहिड़े वारे सां छोकिरीअ वारा जेके आहिनि उहे बि इहो सोचीनि त असां कंहिं सुठे छोकिरे खे पंहिंजी छोकिरी ॾियूं ज़रूरी न आहे त को गवर्नमेंट जो ड्यूटीअ वारो हुजे को जेका सो बंगले वारो हुजे या घणियूं उन जूं डिमांडूं न हुजनि ॿिन्ही तरफ़ां खां नॉर्मल माहौल हुजे त इनशाला उन शादी में बरकतूं पंहिंजूं हूंदियूं बिल्कुलु अच्छा कॉल आहे ख़ालिद भाजी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अली जुम्मो मुबारक भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे हसन दी माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे महिरबानी हा सवाल साईं को पुछणो त मुसलमान ते घणा हक़ आहिनि थोरो अदा लाउडली ॻाल्हाइजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे हा जी 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 सवाल बि हे हिकिड़ो त मुसलमान ते कहिड़ा हक़ आहिनि ऐं मोमिन जी क्वालिटी कहिड़ी आहे मोमिन छा खे थो चयो वञे सही ॿियो को सवाल हेलो ॿियो को सवाल अदा हेलो कॉल जेका डिस्कनेक्ट थी वई ऐं शायदि आवाज़ जो मसइलो हुयो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ऐं ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे अदा जेके सवाल ॾिना उनजा जवाब वठंदासीं वठूं था ब्रेक वेलकम बैक रंगन मनीषा में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं ज़ुबैदा सां सलाइन थिया उन्हनि खे वेलकम कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम ज़ुबैदा वालेकुम सलाम तव्हां सभिनीनि खे खोड़ सारा सलाम दुआऊं हुजनि ऐं जुमा मुबारक ख़ैर मुबारक तव्हांखे मुबारक ख़ैर मुबारक हमेशह ॾियां असां सभिनीनि जे लाइ पूरी फैमिली लाइ दुआ इंशाअल्लाह ज़रूर ख़ासि मुंहिंजी हाणे नंढड़ी तव्हांखे नात ॿुधाईंदी ऐं मुंहिंजो सवाल आहे मौलाना खां अतीको चवंदा आहिनि त मर्द जी कमाई सां थी सघे थो औरत जी कमाई सां बि थी सघे थो ऐं ॿियो सवाल आहे मुंहिंजो जी 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 त जेके गुज़ारे वेंदा आहिनि फोत थी वेंदा आहिनि उन्हनि जूं रूहां कॾहिं ऐं कहिड़े ॾींहुं ईंदियूं आहिनि ऐं बाक़ाइदा उहे ॾिसी वेंदियूं आहिनि ठीकु आहे ऐं नात ॿुधाईंदी मुंहिंजी नंढड़ी जी 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 बिल्कुलु ॿुधाए मानूर हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मानूर कीअं आहियो ठीकु आहियो ठीकु आहियां जी नात ॿुधायो जी एड़ी दिल सां दुआ कर मिठड़िया मां वनी मुल्क मदीने जूं मिट्टियों घुमा एड़ी दिल सां दुआ कर मिठड़िया मां एड़ी दिल सां दुआ कर माशाअल्लाह कणी हथड़ा खुदा दी भागवरी दिल कूक मोहम्मद कान करे दिसारो जोखिन सा हाउ ठरे दिसारो जो अखिन सा हाउ करे पी कान तम का मुखे तमाम मेरी दिल सा दुआ कर मिठड़िया मां
आमीन। थैंक यू ज़ुबैदा कॉल करण जे लाइ। तव्हां नंढड़ी लिस्ट जेको आहे नात ॿुधायो। अच्छा, ख़ालिद भाउ जो सवाल हुयो त आलम साहब खां पहिरियां पुछंदासीं उहो त उन्हनि जो सवाल हो त छा क़बर वारा माण्हू जो आवाज़ ॿुधी सघनि था? जी, क़बर वारा माण्हू जो आवाज़ ॿुधी सघनि था। जेको इंसान अगरि क़बर जे क़रीब मां अचे थो, उनजो मिट माइट आहे, उहो अगरि घर खां निकिरण जो इरादो ई रखे थो त मां फलाणे पंहिंजे वञा थो पंहिंजे वालिद साहिब जी क़बर ते, पंहिंजे भाउ जी, त मुर्दनि खे उनजो हाल ख़बर पइजी थी वञे। ऐं इहो बि चवंदा आहिनि त जॾहिं इंसानु वफ़ात करे वेंदो आहे, उनजी क़बर खे लाथो वेंदो आहे त उन ते जेकी कुझु पढ़ाई थींदी आहे या आज़ान थींदी आहे, उन सभिनि जा मामलात जेका आहे उहो क़बर वारो ॿुधंदो आहे। हाल अहिवाल उनखे ख़बर पइजी वेंदी आहे। अच्छा, ॿियो सवाल हुयो, उहो बि भाउ जो ई सवाल हुयो त मोमिन जी, सचे मोमिन जी निशानी कहिड़ी आहे? मोमिन जी निशानी इहा आहे त हिकु भेरो हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम खां कंहिं सहाबीअ पुछो त ए अली, मोमिन जी निशानी छा आहे? त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला इशारो ॾिनो दीवार जी तरफ़ त मोमिन उहो आहे जेको कंहिं दीवार जी तरफ़ इशारो रुॻो करे त उहा दीवार सोन थी वञे। त उन माण्हूअ, उन सहाबीअ ॾिठो जॾहिं दीवार खे, त दीवार सोन थी वई। त हुन चयो त तव्हांखे त मूं मिसाल पुछी, त हज़रत अली रज़ी अल्लाह फरमायो मूं बि मिसाल ॾिनी। त इन मां छा थियो त हज़रत अली रज़ी अल्लाह त मोमिन हुआ, त मोमिन हुआ तॾहिं त हुन इशारो ॾिनो ऐं उहा सोन थी वई। पर हुन असली हालत अगरि ॾिसी वञे त मोमिन उहो आहे जेको मुस्लमान खे धोखो न ॾिए, मुस्लमान सां कूड़ न ॻाल्हाए, उहो हक़ीक़ी मोमिन आहे। मुस्लमान त हर कोई पंहिंजे पाण खे सदराईंदो आहे, पर मोमिन उहो आहे जेको अलाह ताला ते ईमान आणे, अलाह ताला जे रसूल ते ईमान आणे, तमामु इबादात ते ईमान आणे ऐं मरण ते ईमान आणे, मरण खां बाद उथणो आहे उन ते ईमान आणे ऐं मुस्लमान सां धोखो न करे। उन में भाऊ इहो बि सुवालु कयो त मुस्लमान जा मुस्लमान ते कहिड़ा हक़ आहिनि? त मुस्लमान जो सभ खां वॾो हक़ जेको उहो इहो आहे त जॾहिं बि सलाम करे त सलाम इन नियत सां करे त तुंहिंजी जान ऐं तुंहिंजो माल ऐं तुंहिंजी इज़त जी मां हिफ़ाज़त खणा थो, यानी मां तव्हांजी इज़त ते हमिलो न कंदुसि, तुंहिंजे माल ते हमिलो न कंदुसि। त उहो ई इंसानु जेको आहे उहो मुस्लमान जो हक़ अदा करे थो। त मुस्लमान खे मुलाक़ात करण वक़्तु इहा दिलि में नियत करे। घणा माण्हू जेके आहिनि उहे सलाम तमसुख़ुर में कंदा आहिनि, यानी मज़ाक़ मस्तीअ में कंदा आहिनि, ऐं घणा दिलि में हिकु ॻाल्हि सोचींदा आहिनि ऐं इन खां पोइ मुंहं ते ॿियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, त उनखे मुनाफ़िक़त चइबो आहे। त मुनाफ़िक़ जेको आहे उहो जहनम जे उन तरह में वेंदो आहे जंहिं तरह में, यानी की काफ़र त जहनम में वेंदा, पर काफ़र जंहिं जहनम जे हिसे में वेंदा उन हिसे खां बि हेठि मुनाफ़िक़ वेंदो। छो त मुनाफ़िक़ जेको आहे, काफ़र त हिकिड़ो ऐलानिया तौर ते इस्लाम नथो आणे त उहो काफ़र चयो वेंदो। हिकु मुनाफ़िक़ उहो आहे जेको दिलि में हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿाहिरि ॿी ॻाल्हि, त उनखे इहो ॿुधायो वियो आहे त उहो जहनम जे उन तरह में वेंदो जंहिं तरह में काफ़र बि न वेंदा आहिनि। काफ़र बि मथे तरह में वेंदा, उन खां बि हेठि तरह में मुनाफ़िक़ वेंदो। त माण्हू मुनाफ़िक़त खां बचे, कूड़ ॻाल्हाइण खां बचे, अहिड़ा जेके मतिलबु मामलात आहिनि उन्हनि खां बचे, कंहिंजी दिलि आज़ारी न करे। त मोमिन उहो आहे जंहिंजे ज़बान ते हिकु अल्फाज़ आहे त दिलि में बि उहो आहे। जी जी बिल्कुलु। अच्छा, कॉल आहे हैदराबाद खां, असांजी तमामु प्यारी कॉलर आंटी नईमा, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। बेटा वालेकुम सलाम। जुम्मो मुबारक आंटी, कीअं आहियो? ठीकु जुम्मो मुबारक बेटा, तव्हांखे बि मुबारक हुजे, सभु जेका वेठा आहिनि मौलवी साहिब इन्हनि खे बि मुबारक हुजे। असांजे लाइ वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त असां मुस्लमान आहियूं, अलाह साईं असांखे मुस्लमान कयो आहे। त असां चाहियूं था त असां कुझु ॿुधाइणु चाहियूं या कुझु ॿुधणु चाहियूं, त अलाह साईं सभिनी खे इहा नसीहत ॾे, मुस्लमाननि खे सभिनी खे इहा नसीहत ॾे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, टाइम थोरो आहे त ही जेकी आहे दुआ आहे हिकिड़ी, ठीकु आहे, उहा दुआ त हर को पढ़ंदो आहे, इहा बि ॻाल्हि न आहे, दुआ हर कोई पढ़ंदो आहे, पर उहा जे कसरत सां पढ़े त अलाह साईं हुनजा बेड़ा पार करे छॾींदो। अच्छा, ठीकु आहे न। उहा आहे माही, माही उनजे, हा माही, उन माहीअ जो आहे, उनजो मतिलबु आहे सलात ऐं हुज़ूर पाक जे हिन में न ते सही, उनजे हुज़ूर पाक ते उहा माहीअ जी अहमियत आहे। त उहो मां तव्हां सभिनी खे चवंदसि त दुरूद माही जेको आहे तव्हां राति जे वक़्तु पढ़ी सुम्हंदो त अलाह कंदो न तव्हांखे ख़्वाबु ईंदो, न तव्हांजे घर में चोर ईंदा, न का अहिड़ी का ॻाल्हि थींदी, ऐं उहा तव्हांजे लाइ बरकत वारो थी वेंदी। बिल्कुलु, दुरूद माही सही, उनजी वॾी हिस्ट्री आहे, पर हाणे उहा मां तव्हांखे कान थी एतिरी ॿुधाए सघां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी
बिल बाक़ाइदे हज़रत अली साईं खे फरमायो त ही जेकी तव्हां दुरूद आहे इहो तव्हां लिखो ऐं असांजी उमत खे ॿुधायो त ही पढ़नि त जीअं असांखे बाहि जेको सो अज़ाब न ॾींदी। हिते अज़ाब न ॾींदी ऐं उते बि अज़ाब कोन मिलंदो। हिकिड़ी मच्छी जी ॻाल्हि आहे, हाणे एतिरो त वक़्तु न आहे तव्हांजो मां तव्हांखे ॿुधायां त पर हिकु मच्छी आहे उहा हिकिड़ो अचे थो अरबी खणी थो अचे हुज़ूर पाक जे मस्जिद में, पोइ उनखे चए थो त हीअ जेको मां बाहि में 3 ॾींहं थिया आहिनि त ॿारे पियो आहियां त सड़े नथी, माना उहो पचे नथी ऐं उन मां निकिरी थी अचे देगरीअ मां। तव्हां वटि आयो आहे, मूंखे हिन जो हल ॿुधायो। पोइ हुज़ूर पाक उनखे हल उन खां उन वक़्त में त वरी मच्छियूं हे हो जानवर ॻाल्हाईंदा हुआ। अलाह साईं जे उन कुदरत जे हिन जे चवण जे हुज़ूर पाकनि जे त उहा मच्छी ॻाल्हाइण लॻी। ही मच्छी खे चई त तो कहिड़ो अहिड़ो कयो आहे जेको तूं बाहि में पची नथी? चई साईं सदाईं तव्हांजी मां बानी आहियां, मां तव्हांजी नौकराणी आहियां ऐं मां जेको चाहियां थी त तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ो दरवेश हो त दरिया जे भरिसां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में दुरूद मां ही कसरत सां पढ़णु लॻो। कसरत सां पढ़णु लॻो, मां उहो ज़हन में उहो दिमाग़ में मुंहिंजे अची वियो, दिलि में बि अची वियो। पोइ मां रोज़ उहो पढ़ंदी हुयसि दुरूद मां ही। पोइ उन जे करे मूंखे हाणे महिर आहे त हे पकड़े आया आहिनि, पर मूंखे उन ते बाद जो को असरु नथो अचे, ॾिस उहो थिए ई नथो। हाणे इहो त पोइ हुज़ूर पाकनि बि हज़रत अली साईं खे चयो त ॾिस दुनिया में हिन मुंहिंजो नाले सां दिलि सां ॿुधो आहे त उनखे बाहि असरु नथी करे। ऐं असांजी उमत खे ॿुधायो त जे आख़िरत ताईं हे पढ़नि त उनखे दोज़ख जी का बि बाहि उन्हनि खे फ़र्क़ु कान कंदी। ऐं तव्हां इहो दिलि सां कसरत सां पढ़ो, राति जे टाइम पढ़ो, वधीक सुठो आहे। ऐं जॾहिं ॾींहं जो बि पढ़ो, जेॾी महिल तव्हांखे टाइम मिले, 1 दफ़ो 2 दफ़ो, नंढड़ी हेतिरी आहे, हुनजी माना बि आहे, पर हाणे मां उहो ॿुधायां कान थी। तव्हांखे इहो मुंहिंजा सॼी उमत असांजा पाकिस्तान आहिनि, सॼो असांजो ॿुधे थो मुंहिंजो आवाज़, इहो पाण पढ़नि ऐं इहो ॿियनि खे बि ॿुधाइनि त अलाह कंदो बेड़ा पार थी वेंदा। न लहर न लोॾो बेटा, इंशाल्लाह। थैंक यू आंटी, थैंक यू। ऐं जेको आहे इहो बि सदका जारी आहे, चवंदा आहिनि त हिकु ॻाल्हि ॿिए हंधि पहुचाइणु। सो जेको दुरूद माही जे हवाले सां आंटी नईमा मौलवी साहब ॻाल्हि कई ऐं जेको किसो हिननि ॿुधायो मच्छी वारो, इन ते थोरी रोशनी तव्हां विझो। जी बिल्कुलु अहिड़ो वाक़ियो आहे त जॾहिं मच्छी खणी आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में, त उन मच्छीअ पाण इहा ॻाल्हि कई त मां तव्हांखे पुकारंदी आहियां ऐं मां हीउ विर्द कंदी आहियां दुरूद माहीअ जो। पोइ तॾहिं खां इहो दुरूद माही जेको आहे सो लिखत जे हवाले सां बि आयो ऐं घणा माण्हू पढ़ंदा आहिनि, बरकतूं मिलंदियूं आहिनि। जेको बि दुरूद शरीफ़ पढ़िजे त उनजी बरकतूं पंहिंजियूं आहिनि। जीअं हींअर ही रजब जो महीनो आहे, इन में बि घणा तड़ा माण्हू दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि। जुम्मतुल मुबारक में दुरूद शरीफ़ जी फज़ीलत आहे त जेको जुम्मतुल मुबारक ते दुरूद शरीफ़ जुमे जे ॾींहुं अगरि 200 मरतबा दुरूद शरीफ़ पढ़ंदो, अलाह ताला उनजा 200 सालनि जा गुनाह माफ़ फरमाईंदो। अहिड़े हवाले सां ॿी हिकिड़ी हदीस मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम आहे त जेको 80 मरतबा दुरूद पाक पढ़ंदो, अलाह ताला उनजा 80 साल जा गुनाह माफ़ फरमाईंदो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो भाउ? मुबारक, जुमो मुबारक हुजे अव्हांखे ऐं जे गेस्ट वेठा आहिनि उन्हनि खे बि जुमो मुबारक। ख़ैर मुबारक। अदा नालो त ॿुधायो पंहिंजो? हासिब अली निज़ामानी फ्रॉम सांगड़। जी अदा, वेलकम कयूं था भाउ। जी अदा। जी जी असां नात ॿुधाईंदासीं। बिल्कुलु ॿुधायो। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, गुनाहगारी में कब तक उम्र काटूं, गुनाहगारी में कब तक उम्र काटूं, बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। माशाअल्लाह, थैंक यू भाउ, थैंक यू वॾी महिरबानी। अच्छा शाइस्ता खां वरी हिकु दफ़ो ख़ूबसूरत नात ॿुधंदासीं। जी शाइस्ता। करम के आशियाँ ने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है, करम के आशियाँ ने की क्या
क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। फातिमा अली और हुसैन हसन, फातिमा अली और हुसैन हसन, फातिमा अली और हुसैन हसन, पंजतन के घराने की क्या बात है, पंजतन के घराने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। कितने नाने भी हैं और नवासे भी हैं, हाँ कितने नाने भी हैं और नवासे भी हैं, कितने नाने भी हैं और नवासे भी हैं, इब्न हैदर के नाने की क्या बात है, हाँ इब्न हैदर के नाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। वक्त आखिर भी है और वो है सामने, वक्त आखिर भी है और वो है सामने, ऐ कज़ा तेरे आने की क्या बात है, ऐ कज़ा तेरे आने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। करम के आशियाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। करम के सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, माशाअल्लाह। अच्छा कॉल है, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो हेलो जी। अदो अस्सलाम वालेकुम, जुम्मो मुबारक। जुम्मो मुबारक तव्हांखे बि हुजे। अजी मौलाना साहब सां सवाल करणो हुयो। हा दा पहिरियों पंहिंजो नालो त ॿुधायो भाउ। अब्दुल मजीद सुमरो। अब्दुल मजीद सुमरो जी, सवाल ॿुधायो। सवाल जी अलाह जो सभु कुझु ॾिनो आहे जी, पुट मुंहिंजो इंजीनियर आहे जी जी, उनजी शादी नथी थिए, मामलो ठही थो वञे, वरी टही थो वञे। अच्छा ठीकु आहे। हा, नालो छा आहे तव्हांजे पुट जो? नालो छा आहे? महिरबानी करे सवाल ॿुधायो। तव्हांजे पुट जो नालो छा आहे? पंहिंजो ज़ुहैरदीन। ज़ुहैबदीन, ज़ुहैबदीन सुमरो। थोड़ा वरी ॿुधाइजो। ज़ुहैरदीन सुमरो। ज़ुहैबदीन सुमरो, ठीकु। ऐं तव्हांजो? हा, मुंहिंजो अब्दुल मजीद सुमरो। ठीकु आहे, ठीकु आहे। जी अदा अदीन में पहिरीं ॻाल्हि इहा त थी सघे कंहिं जादू करायो हुजे त मां जादूअ जो वज़ीफ़ो ॿुधाईंदुसि त ला इलाहा इल्लल्लाह इहो 101 मरतबा पढ़ी करे पाणी ते दम करे घर वारा सभई पियनि त इंशाअल्लाह जादूअ जो जेको असरु आहे उहो ख़तमु थी वेंदो।
ऐं पंहिंजे उन पुट खे बि प्यारनि, उन पुट खे प्यारनि, पूरा घर वारा पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह, बसि एतिरो वधीक न, 101 दफ़ा 101 मरतबा। अच्छा इहो वज़ीफ़ो पढ़ी करे पाणी ते दम करे इहो पाण सभई घर वारा पी छॾीनि। ऐं ॿियो अर्ज़ु इहो आहे त जेको छोकिरो आहे जंहिंजो रिश्तो नथो थिए उन ते 40 ॾींहंनि ताईं सूर यासीन शरीफ़ पढ़ी करे पाणी ते दम करे प्यारे छोकिरे खे, यानी जंहिंजो रिश्तो नथो थिए उनखे 40 ॾींहंनि ताईं सूर यासीन शरीफ़ पढ़ी करे पाणी ते प्यारजे त इंशाअल्लाह उनजो मतिलबु जेको बि असरु आहे उहो सॼो ख़तमु थींदो, पुराणो जेको असरु आहे उहो ख़तमु थींदो। ऐं 3 नंबर ते आहे त इस्तिखारो कराइनि, इस्तिखारो कराइनि त आया माजरा छा आहे, कंहिं नज़र वग़ैरह त कान हणी छॾी आहे छा, उन हिसाब सां छो नथो थिए, इस्तिखारो कराइनि त इंशाअल्लाह ख़बर पइजी वेंदनि। अच्छा अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल भेण? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? ख़ैर ख़ैर भेण, सभु साम्हूं दुआ तव्हां लॻी पई आहे। जावेद मंजाम गंबड़ खां भेण। जी जी अदा जावेद, कीअं आहियो? ठीकु आहे, जुमो मुबारक भाउ। भेण दुआ लॻी पई आहे भेण, जुमो मुबारक। ख़ैर मुबारक भाउ। जी भाउ भेण सवाल पुछंदुमि न, बिल्कुलु बिल्कुलु पुछो। इहो सभ खां पहिरियां ई कहिड़े असाबीअ भांग ॾिनी, हिकिड़ो इहो सवाल आहे। इहो सवाल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया त उते माना के चवंदा डूबतू मुलाक़ात थी, के चवंदा माना पर्दे में ॻाल्हाइनि, के चवंदा हथ मिलाइनि, इहा हक़ीक़त छा आहे? ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ओके भाउ। ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे जंहिं असांखे सवाल ॾिना आहिनि उन्हनि जा सवाल असां आलिम साहब खां पुछंदासीं, पर वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वेलकम बैक। रंगन भरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयो था। असां सां दादू खां राबिया गॾु आहे, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम राबिया। वालेकुम सलाम, जुम्मा मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजे राबिया। ख़ैर मुबारक। जी राबिया, छा ॿुधाईंदव? नात ॿुधाईंदव, हमद ॿुधाईंदव? नात ॿुधाईंदसि। जी बिल्कुलु ॿुधायो। अहिड़ी दिलि सां दुआ करे मिठड़ी मां वॾी मुल्क मदीने जूं घिटियूं घुमा, अहिड़ी दिलि सां दुआ करे मिठड़ी मां वॾी मुल्क मदीने जूं घिटियूं घुमा, अहिड़ी दिलि सां दुआ करे। इहे ई ॿुधाइण थी चाहियां। माशाल्लाह माशाल्लाह राबिया, वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। ऐं असांखे हिन वक़्तु ॿियो हिकिड़ो नॉर्थ कॉर्नर उन जॉइन कयो आहे, उनखे वेलकम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद अनस रज़ा कादरी। अस्सलाम वालेकुम। कैसे आप? ठीक है, अल्लाह का शुक्र। वेलकम करते हैं अपने प्रोग्राम में आपको। अच्छा, हिन वक़्तु असांजो जेको सवाल हूंदो आलिम साहब खां, उहो ख्वाबनि जे हवाले सां हूंदो। ख्वाबनि में खोड़ सारा ख्वाब माण्हुनि खे ईंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ताबीर ख़बर न हूंदी आहे त परेशान बि थी वेंदा आहियूं माण्हू। त पहिरियां त ख्वाब लाइ इहो पुछंदासीं त जेके फोत थी वियल आहिनि ते ॻाल्हाईंदासीं। अच्छा, केरु ॾिसे थो फॉर एग्ज़ाम्पल मूंखे केरु ॾिसे थो मां फोत थी वई आहियां ख्वाब में, त इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु त तव्हांजी उमिरि जेकी आहे उहा वधी वई आहे। घणा माण्हू डिॼी वेंदा आहिनि त मूं तव्हांखे ख्वाब में ॾिठो त तूं वफ़ात करे वेंदा हाणे सुभाणे परीहं बसि, त उन हिसाब सां न। बाक़ी जंहिं मिसाल तव्हांखे अगरि कंहिं ॾिठो आहे त तव्हां वफ़ात थी वई आहे त इन जो मक़सदु त तव्हांजी उमिरि वधी वई आहे। अच्छा अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवाल आहे त पीउ जेकॾहिं फोत थी वियो आहे ऐं पुटु उनखे ख्वाब में ॾिसे थो पर रोईंदे ॾिसे थो, त उनजो मतिलबु छा आहे? उन में ॾिसो त अगरि जे पीउ ॾिसे थो त रोए बि थो ऐं पुटु बि अगरि गमगीन आहे, हा ख्वाब जे अंदरि, या ख्वाब खां अलावा बि अगरि हू पंहिंजी निजी ज़िंदगीअ में अगरि गमगीन आहे ऐं उहो पीउ जेको आहे उहो इहो ज़ाहिर करे थो त पुट जी करे गमगीन आहे, त इहो हक़ीक़त आहे जो अगरि जेके वालदेन हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो पुटु जेको आहे कंहिं सदमे में आहे, कंहिं ग़म में आहे, कंहिं परेशानी में आहे, त कोशिशि कजे उन औलाद खे पंहिंजो ग़म ख़तमु करणु घुरिजे ऐं ख़ुशि रहणु घुरिजे। छो त वालदेन ताईं इहो सदमो पहुचे थो, भली उहो क़बर में हलिया था वञनि पर उन ते सदमो पहुचे थो त मुंहिंजो पुटु या मुंहिंजी धीउ ग़मगीन आहिनि, परेशान आहिनि, त पोइ वालदेन ख्वाब में बि अची वेंदा आहिनि त ज़ाहिर करण लाइ त मां ग़मगीन आहियां, तुंहिंजे हवाले सां परेशान आहियां। अच्छा, मतिलबु उन्हनि जे रूहनि खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो पुटु या धीउ या केरु जेको मुश्किल में आहे। अच्छा, काफ़ी माण्हू वरी कंहिं मरी वियल खे जेको फोत थी वियल आहे उनखे ॾिसंदा आहिनि रोईंदे त ॾिॼी वेंदा आहिनि त माना फोत थी वियल रोए थो त मतिलबु ख़ानदान मां केरु फोत थियण वारो आहे। न, इहो ग़लति आहे, इहो ग़लति आहे। मुख़्तलिफ़ ताबीरूं हूंदियूं आहिनि।
हाणे जीअं मिसाल आहे मां पंहिंजे हिसाब सां ॾिसां त मां ख़्वाब में वफ़ात करे थो उन जी ताबीर हिकिड़ी अलॻि थींदी। ॿियो केरु ॾिसे थो त मां ख़्वाब में मतिलबु वफ़ात करे वियो आहियां ऐं ॿियो केरु ॾिसे थो त उन जी ताबीर तव्हांखे मूं ॿुधाई त ईअं मुख़्तलिफ़ ताबीरूं हूंदियूं आहिनि। अच्छा बुज़ुर्ग ऐं जेके असांजा औलिया हूंदा आहिनि या असां जेके मुर्शिद हूंदा आहिनि अगरि असां ख़्वाब में ॾिसूं था त उहे चवनि था त असां जे लाइ तव्हां क़ुर खानी कयो त छा उहा क़ुर खानी उन जी दरगाह ते वञी करणी आहे या पंहिंजे घर में बि करे सघूं था असां? अगरि मुतलक़नि हू चवनि था त तव्हां क़ुर खानी कयो तव्हां घर में करे सघो था। अगरि हू क़ैद था लॻाइनि बुज़ुर्ग हुजे या आम को माण्हू हुजे वफ़ात करे वञे ऐं उहो पंहिंजे वारसनि खे मतिलबु ख़्वाब में दीदार कराए थो ऐं चए थो त मुंहिंजे करे क़ुर खानी फलाणी दरगाह ते कयो फलाणे मज़ार ते कयो त पोइ उन मज़ार ते वञी करे कबी। छो त जेको वफ़ात करे वियो आहे अगरि उहो जेकी ॻाल्हि करे थो त मुंहिंजे नाले ते हीउ कमु कयो त पोइ उहो कयो वञे कोशिशि कई वञे त उन ते पार लथो वञे उन ते हुकुम मञियो वञे ऐं क़ुर खानी वग़ैरह कयो। अच्छा कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो आवाज़ बिल्कुल भी नथो अचे। हेलो जी 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 अदा केर किथां खां भा? हेलो तव्हांजी टीवी जो वॉल्यूम ऑन आहे जेको मूंखे वापसि अचे थो पर तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो भा। आवाज़ नथो अचे। बहरहाल वरी महिरबानी कॉल करण जी ऐं हमेशह चवंदी आहियां त टीवी जो वॉल्यूम बंदि रखंदा कयो आवाज़ बंदि रखंदा कयो। सो बहरहाल नात बि ॿुधंदासीं ख़ूबसूरत नात असांखे ॿुधाईंदो अनस रज़ा कादरी सो उन्हनि खां नात ॿुधंदासीं। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए। मैं सिर्फ देख लूं एक बार सुबह तैबा को मैं सिर्फ देख लूं एक बार सुबह तैबा को बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए भला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए। हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए हुजूर आप जो कह दे तो काम हो जाए हुजूर आप जो कह दे तो काम हो जाए सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए। मज़ा तो जब है फरिश्ते ये कब्र में कह दे मज़ा तो जब है फरिश्ते ये कब्र में कह दे सभी मिदहत खैरुल अनाम हो
जाए, सभी मिदहत खैरुल अनाम हो जाए, सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। अच्छा असांजे हिकिड़े भाउ जो सवाल हुयो जेको मेराज जे हवाले सां त मेराज जे हवाले सां जीअं तव्हां पाण ॿुधो सवाल उनजो जवाब। मेराज जे हवाले सां उन्होंने सवाल इहो कयो त अल्लाह तबारक व ताला सां हुज़ूर अलैहिस्सलाम छा हथ मिलायो, अहिड़े हवाले सां मुंहिंजो सवाल हुयो त मेराज में अल्लाह तबारक व ताला जो हुज़ूर अलैहिस्सलाम दीदार कयो, पंहिंजी अखियुनि सां दीदार कयईं ऐं अल्लाह तबारक व ताला जिस्म खां पाक आहे, अल्लाह ताला नूर आहे, अल्लाह ताला जिस्म खां पाक आहे। अशाह इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाहि ताला अलैह शेर लिखियो आहे, और कोई गैब क्या तुमसे निहा हो भला, जब न खुदा ही छुपा तुम पे करोड़ों दुरूद। यानी हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजी अखियुनि मुबारक सां अल्लाह तबारक व ताला जो दीदार कयो आहे ऐं जन्नत में रही करे दोज़ख जो मुआइनो कयो अथनि त दोज़ख में कहिड़ा कहिड़ा मामलात। कुझु माण्हू चवंदा आहिनि त दोज़ख में हुज़ूर अगरि विया त कीअं विया, मतिलबु अहिड़ा अहिड़ा सवाल कंदा आहिनि, ज़हननि में सवाल अजीब अजीब ईंदा आहिनि। त हुज़ूर अलैहिस्सलाम जन्नत में हुआ ऐं जन्नत में जॾहिं तशरीफ़ फरमा हुआ त पर्दा हटिया ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जन्नत में रही करे दोज़ख जो मुआइनो कयो आहे त दोज़ख में कहिड़ा कहिड़ा अज़ाब अचनि पिया, कीअं कीअं कहिड़े कहिड़े हवाले सां अज़ाब थियनि पिया उन हवाले सां। सही। अच्छा कॉल है, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केर था भा? वालेकुम अस्सलाम। जी जी वालेकुम सलाम। कौन कहाँ से? नाम बताएं अपना। मैं महम बात कर रही हूँ कोयटा से। अच्छा महम 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 वेलकम करते हैं प्रोग्राम में। जुम्मा मुबारक, कैसी हैं आप? खैर मुबारक, आपको जुम्मा मुबारक हो। खैर मुबारक। जी महम क्या सुनाएंगी? नात हम? मैं नात सुनाऊंगी आपको। अच्छा ठीक है ओके। मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम पर रहंदे, मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे, मैं लजपाला दे लड़ लगिया। सुभान अल्लाह माशाल्लाह। महम महम हेलो, और कुछ कहना चाहोगी? कुछ पूछना चाहोगी? नहीं, आपका प्रोग्राम बस और कुछ नहीं कहना चाहूँगी। ये बोलूँगी कि आपका प्रोग्राम बहुत अच्छा होता है, जो जुम्मे वाला होता है तो वो तो बहुत अच्छा होता है। थैंक यू। हमेशा इस तरह के प्रोग्राम होने चाहिए और भी। थैंक यू महम। बेस्ट ऑफ लक। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। टेक केयर। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़। ऐं महम असांखे कॉल कई, तमामु सुठो लॻो ऐं नात बि हुन ॿुधायो। अच्छा ज़ुबैदा जा ॿ सवाल हुया जेके रहिजी विया आहिनि। ज़ुबैदा जो सवाल हिकिड़ो हुयो त अक़ीक़ो जेको असां ॿार जो कंदा आहियूं त उनजो सवाल इहो त मर्द जी कमाई मां चवंदा आहिनि कजे ऐं औरत जी कमाई मां न कजे, छा इहो सही आहे? मर्द पंहिंजे ॿारनि जे हवाले सां अक़ीक़ो कंदो आहे, इहो ई दुरुस्त आहे। औरत नथी करे सघे पंहिंजी कमाईअ मां। ऐं अहिड़े हवाले सां ॿियो इहो बि सुवालु आहे त औरत जेकी आहे उहा पंहिंजी कमाई मर्द खे न खाराए। ऐं इन हवाले सां जेको अक़ीक़ो आहे, अक़ीक़ो सुन्नत मुबारक आहे। अगरि केरु करणु चाहे ख़ुशीअ सां त करे, अगरि केरु नथो करणु चाहे या बजट न आहे त को मसइलो न आहे। अच्छा हिकिड़ो ॿियो सवाल उन्हनि जो इन में अक़ीक़े जे हवाले सां इन लाइ ईअं चवंदा आहिनि जो कहिड़ो ॿारु जॾहिं पैदा थींदो आहे त उन सां गॾु बलाऊं आफ़तूं जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि, त माना मुसीबतूं जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि। त उन हवाले सां जॾहिं उहो ॿारु पैदा थींदो आहे त उन तक़दीर में काफ़ी बलाऊं मुसीबतूं लिखियलु हूंदियूं आहिनि तक़दीर में, त उन करे अक़ीक़ो कंदा आहिनि त जीअं उहे बलाऊं ऐं उहे आफ़तूं तरी वञनि, हिकिड़े क़िस्म सां सदको थी वञे, अक़ीक़ो थी वञे, त उन हिसाब सां घणा माण्हू पंहिंजे ख़ुशीअ में कंदा आहिनि। अच्छा तव्हां जो चयो त ॿारु पैदा थिए थो त उनजो अक़ीक़ो हक़ीक़त में इन ई हिसाब सां कयो वेंदो आहे त उन त बलाऊं मुसीबतूं लाइफ में मतिलबु कॾहिं बि अहिड़े कंहिं मुसीबत में न फसंदो। पर जॾहिं को माण्हू वॾो थी थो वञे ऐं जीअं ख़बर पए थो त मां इलाही मसइलनि में घिरियल आहियां, त छा वॾे लाइ बि अक़ीक़ो करे सघे? जी जी, वॾे लाइ जेतिरी बि उनजी उमिरि हुजे उहो अगरि अक़ीक़ो पंहिंजो पाण बि करणु चाहे त करे सघे थो पंहिंजी कमाई में। जी जी पंहिंजी कमाई में। जीअं औरत अगरि औरत पंहिंजी कमाईअ मां पाण करणु चाहे पंहिंजे लाइ त औरत करे सघे थी। इन तरीक़ो इहो आहे त अक़ीक़ो सुन्नत मुबारक आहे। ऐं ईअं आहे त जीअं अगरि मिसाल हाणे मां जुमे ॾींहुं पैदा थियुसि त मां पंहिंजो अक़ीक़ो करणु चाहियां थो त पोइ मां
कहिड़ी बि ख़मीस ते कंदुसि। अच्छा जी जी ख़मीस ते कंदुसि। अहिड़े हवाले सां केरु अगरि आचर ते पैदा थियो आहे त हिकिड़ो ॾींहुं पुठियां यानी उहो पूरो हफ़्तो जीअं फ्री थो अचे त छंछर ते उहो कंदो। त इहे सुनत अगरि कंहिंखे ॾींहुं यादि न हुजे त पोइ अगरि ॾींहुं यादि न हुजे वालदा खां वालिद साहिब खां कंहिंखां पुछे थो अगरि हुनखे यादि न आहे त पोइ पंहिंजे अंदाज़े ते लिखी छॾे। हा न न उहो पंहिंजे अंदाज़े ते त मां थी सघे हिन ॾींहं ते ॼाओ हुजां उन हिसाब सां भला हिकिड़ो ॾींहुं पढ़ो त हिकिड़ो अफ़ज़ल आहे सवाबु मिलंदो। ठीकु आहे कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई सॉरी ऐं जंहिं बि कॉल कई वरी तव्हां कॉल मिलायो। अच्छा सुबेदा जो ॿियो सवाल हिकिड़ो हुयो त जेके फोत थी वियल आहिनि या रूह हूंदा आहिनि त चयो वेंदो आहे त रूह जेके आहिनि वाक़ई घर ईंदा आहिनि ऐं जीअं तव्हां ॻाल्हि बि कई थोरी देरि पहिरियां त परेशानी हूंदी आहे त उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त छा वाक़ई में इहा ॻाल्हि सही आहे हू घर में अची सघनि था या असांखे ॾिसी सघनि था? न इनखे बदशुगुनी चवंदा आहिनि। रूह जेके आहिनि उहे कंहिंजे घर में न वेंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे न। इहो माना घणा माण्हू चवंदा आहिनि त आउं सफ़र में वञा थो ॿाहिरि निकिरां थो कारी ॿिली जेकी आहे उहा क्रॉस करे वई त हाणे उहो ॾींहुं मुंहिंजो सुठो कोन गुज़रंदो। अहिड़े हवाले सां जेके आहिनि काफ़ी माण्हू बदशुगुनियूं कंदा आहिनि त इहे बदशुगुनियूं करणु हराम आहे नाजाइज़ आहे। बदशुगुनी इस्लाम में इन जो को बि कॉन्सेप्ट न आहे। बाक़ी रूह जेके आहिनि कंहिंजे घर में न वेंदियूं आहिनि। अच्छा अच्छा प्रोग्राम जो बि टाइम जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं लास्ट में जेको आहे असां इन्हनि खां असां जेको नयो नात ख़्वान आहे अनस रज़ा उन खां नात ॿुधंदासीं पर वरी सूमर ताईं ज़िंदगी रही त तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त ऐं साहिब खां जेको आहे इजाज़त वठंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। नेक्स्ट फ्राइडे ते वरी इंशाल्लाह गॾु हूंदासीं। सो अनस आप नात सुने। तेरा नाम ख्वाजा मुईनुद्दीन तेरा नाम ख्वाजा मुईनुद्दीन तू रसूल पाक की आल है तू रसूल पाक की आल है। तेरी शान ख्वाजा ए ख्वाजगा तेरी शान ख्वाजा ए ख्वाजगा तुझे बे कसों का ख्याल है तुझे बे कसों का ख्याल है। मेरा बिगड़ा वक्त सवार दे मेरा बिगड़ा वक्त सवार दे मेरे ख्वाजा मुझको नवाज दे मेरे ख्वाजा सबको नवाज दे। तेरी एक निगाह की बात है तेरी एक निगाह की बात है ख्वाजा एक निगाह की बात है। मेरी ज़िंदगी का सवाल है मेरी ज़िंदगी का सवाल है। तेरा नाम ख्वाजा मुईनुद्दीन तेरा नाम ख्वाजा मुईनुद्दीन तू रसूल पाक की आल है तू रसूल पाक की आल है। और यहाँ भीख मिलती है बेगुमा यहाँ भीख मिलती है बेगुमा ये बड़े सखी का है आस्ता ये बड़े सखी का है आस्ता। यहाँ सबकी भरती है झोलियाँ ख्वाजा सबकी भरती है झोलियाँ। ये दरे गरीब नवाज है ये दरे गरीब नवाज है। मेरा ख्वाजा अताए रसूल है मेरा ख्वाजा अताए रसूल है। वो बहार चिश्त का फूल है वो बहार गुलशन फातिमा वो बहार गुलशन फातिमा। चमने अली का निहाल है चमने अली का निहाल है। तेरा नाम ख्वाजा मुईनुद्दीन तू रसूल पाक की आल है।